कोटड़ी वेझो ढगी फार्म वारे इलाइक़े में ज़मीन जे तकरार तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। 30 वरहनि जो नौजवान क़तुल, 3 ज़ख़्मी। कोटड़ी भरिसां ढगी फार्म वारे इलाइक़े में ज़मीन जे मामले तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जो पाण में झेड़ो थी पियो। झेड़े में ॿिन्ही धुरियुनि पारां हिक ॿिए मथां फायरिंग पिणु कई वई, जंहिं जे नतीजे में गोलियूं लॻण करे 30 वरहनि जो नौजवान अनवर मक्सी मौक़े ते ई क़तुल थी वियो, जॾहिं त 3 ॼणा शेर मोहम्मद, अली हैदर ऐं निज़ामुद्दीन ज़ख़्मी थी पिया। इस्लामाबाद हद जी पुलिस पहुची झेड़े में मारिजी वियल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे बिलावल मेडिकल अस्पताल कोटड़ी आंदो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त कोटड़ी भरिसां ढगी फार्म वारे इलाइक़े में ज़मीन जे मामले तां खोसा ऐं मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जो पाण में झेड़ो थी पियो। झेड़े में ॿिन्ही धुरियुनि पारां फायरिंग करण जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 30 वरहनि जो नौजवान अनवर मक्सी क़तुल थी वियो, जॾहिं त 3 ॼणा अली हैदर, शेर मोहम्मद ऐं निज़ामुद्दीन ज़ख़्मी थी पिया। इस्लामाबाद हद जी पुलिस पहुची मारिजी वियल नौजवान जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे बिलावल मेडिकल अस्पताल कोटड़ी आंदो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। ॿिए पासे नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।